पीरीअ जे पखे में वञी थो अयाज़, टिड़ियो आहे टांगुर ॿ टे फूल खणणु। असीं भट्ट साहिब जे साम्हूं ई फूल पेश कंदे वरी ज़िक्र उते ई शुरू कंदासीं जिते तव्हां असां हिकिड़ी महफ़िल में वठी हलिया हुआ, जिते हलियो पियो तरह ई मुशाइरो ऐं उन मुशाइरे जी तरह हुई बहार आहे चमन खे न साज़गार अञा। थोरो उन महफ़िल जो तस्करो तव्हां कयो पियो। महफ़िल जो तस्करो सम्झां थो त जेके बि उन में शुअराए कराम शामिल हुआ, बुज़ुर्ग नौजवान, हिकु ॿ शायदि मौजूदु वक़्त में हुजे, बाक़ी ॿिया घणो करे सभु अलाह खे प्यारा थी विया। रईस असद अली मिर्ज़ा जी बिल्कुलु, ये नंढड़े मुख़्तियार जेको पोइ वफ़ात करे वञे, जी बिल्कुलु, लाइन चैनल में हादसे जे तौर ते वफ़ात करे वञे, उन जेका शानदार नज़्म पढ़ियो जंहिंमें कयो कलीज खे यादि, कयो कलीज जो क़ाइम न यादगार अञा, बा अदब थी असद अर्ज़ कर अदीबन खे, कयो कलीज जो क़ाइम न यादगार अञा। इहो नज़्म उन ते पढ़ियो हो, ॼाण बहार आहे चमन खे साज़गार अञा, इहा हुई तरह। त इन मुशाइरे में सभ खां वॾी ॻाल्हि इहा हूंदी त शाइरनि खे पढ़ायो वेंदो हो। हीअ अॼुकल्ह हूटिंग जेका आहे सा मुशाइरनि जी जान तसवुरु कई थी वञे, पर उहा हूटिंग न हूंदी आहे। इहा अॼुकल्ह जेका आहे इहा हिकिड़ी अजीब क़िस्म जो हिकिड़ो तमाशो थी थो वञे, दिल आज़ारी थिए थी। हुन वक़्त में हूटिंग ॾाढी मज़ेदार हूंदी हुई। अता मोहम्मद हामी, अली मोहम्मद ख़ालदी, आउं पाण खे बि शामिलु करे सघां थो, छाकाणि त आउं टियों उन्हनि में शामिलु हूंदुसि। त असीं हूटिंग कंदासीं, पर मज़ेदार हूटिंग हूंदी, ॼण अली मोहम्मद ख़ालदी जी हूटिंग हूंदी मज़ेदार। प्यारा सुठो थो पढ़ी पर पंहिंजो पढ़। अच्छा, नौजवान शाइर खे इहो चइबो हो त प्यारा पढ़ी त ॾाढो पंहिंजो, पर पंहिंजो पढ़ी त ॾाढो सुठो। ऐं हालांकि उनजो शेर पंहिंजो ई हूंदो वीचारे जो। त वरी अता मोहम्मद हामी जो हूटिंग जो अंदाज़ ॾाढो हिकिड़ो महबूबाना ऐं दिलि, उहो वरी आम तरह शाइरनि खे तमामु सुहिणा, मिठड़ा, भूरल, प्यारा ईअं करे सॾींदो। सो मोहम्मद ख़ान गनी जॾहिं शेर पढ़ी त उनखे चई त भूरल शेर त ॾाढो सुठो आहे, चई हाणे हिन ॾाढ़ी में मां अञा भूरल आहियां त पोइ ठीकु आहे। सो इन क़िस्म जा मुशाइरनि में क़िबला मख़्तूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला सां हूटिंग थींदी हुई ऐं खंद पेशानी सां उन हूटिंग खे क़बूलु कंदा हुआ, चर्चा थींदा हुआ। मदाहिया कॉन्फ्रेंस में मख़्तूम तालिबुल मौला सां चर्चा थिया, जेके हुन क़बूलु कया, न त कादू शीदी ऐं इसू शीदी मस्करी करे करे जी मख़्तूम साहिब सां चर्चो कनि ऐं मख़्तूम साहिब प्रिज़ाइड कंदो हुजे बेसंताल में मदाहिया कॉन्फ्रेंस जेका थी, जंहिंजो कंपेयर मुमताज़ मिर्ज़ा हो। हा 1963 चोटधारी। त उन में मख़्तूम साहिब सां चर्चा थिया, पर मख़्तूम साहिब खिलियो ऐं खिली कादू शीदी इसू शीदी घुराए 100 रुपया ख़र्ची ॾेई चयईं त ॿिए भेरे अहिड़ो चर्चो न कजो, मुंहिंजा मुरीद बि वेठल अथव, इहो ख़्यालु कजो। त इन क़िस्म जा शाइर बि हुआ जेके बर्दाश्त कंदा हुआ। भट्ट साहिब, हीअ मुशाइरनि जे मज़ाहिया जुमलनि जी ॻाल्हि त थी पंहिंजी जाइ ते। रेडियो तां हिकिड़ो दफ़ो कलाम पे हलियो, मोहबत जा फ़साना यादि ईंदा, उमंगुनि जा तराना यादि ईंदा, त अनाउंसर वीचारे खे ख़बर न हुई। हुन चयो त हींअर असां ज़ेबुन सां ऐं मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में दुगानो ॿुधो, फिल्म हुई बिलावल परदेसी। त हुनखे चयो वियो त हीअ बिलावल परदेसी फिल्म न आहे, शाइर जो नालो आहे। त अनाउंसर बि पेर ॿधी चयो त साईं शाइर बि वॾी फिल्म थींदा आहिनि। सो अवीं बि शाइर आहियो, फिल्म में कीअं हलिया विया? फिल्म में 1953 धारे जी फिल्म हिकिड़ो ड्रामो हिते असां हैदराबाद में कयो, मुजरिम कौन। घटि माण्हुनि खे ख़बर आहे, मेठाराम हॉस्टल में उहो ड्रामो थियो। पोइ परदेसी फिल्म में अदाकारी करण जे लाइ ॿिनि माण्हुनि खे मुंतख़िब कयो वियो, मुस्तफ़ा कुरैशी ऐं मूंखे। मुस्तफ़ा असांजो दोस्त, नंढपण जो साथी आहे, पुराणो यार आहे। मूं वरी घर ॻाल्हि कई त मूंखे ॾाढी ख़ुशी हुजे त आउं फिल्म में कमु थो करियां। पोइ बाबे मूंखे मार ॾी ॾाढी। इहा असांजे यानी मुआशिरे में उन वक़्तु इहा मयूब शइ हुई त आउं फिल्म में कमु करियां। पोइ वरी 1970 धारे आउं कराची वियुसि। मुंहिंजो इंतिहाई प्यारो दोस्त हो, साथी हो, हादसे में वफ़ात करे वियो, अल्ताफ़ अब्बासी। उहो उन ज़माने में एक्साइज़ खाते में मुलाज़िम हो, डायरेक्टर जी हैसियत में कराची में कमु बि कई। आउं वेंदोसि कराची त घणो करे उन सां कचहरी थींदी, राति जो रहंदोसि। हिकु राति मूंखे खईं त हल त ईस्टर्न स्टूडियो घुमी अचूं। वियासीं, आउं कॾहिं वियो ई कोन जा ईस्टर्न स्टूडियो में, मूंखे ख़बर ई कान्हे, वास्तो ई न हुजे मुंहिंजो कॾहिं। मूंखे हल थी अचूं। वियासीं त AQ पीरज़ादो हाणे वफ़ात करे वियो आहे। जी ॿियो गुरदास गुरनाणी जेको फिल्म महबूब मिठा जो प्रोड्यूसर हो, उन सां वाबस्तगी इन करे हुई त 1957-58 धारे जॾहिं मूं तपेदारी में हिकिड़ो साल खनि कमु कयो, बिराज में आउं तपेदार थी रहियुसि, त इन जो पीउ जेको हो सनमुखदास गुरनाणी, उहो मुख़्तियारकार हो।
तंहिंजे करे हीउ नंढिड़ो हो त हिन सां दुआ सलाम थींदी रहंदी। त हिन मूंसां हुजत कई त मुंहिंजे फिल्म में हिकिड़ो ॻोठ जे चङे मुड़ुस जो रोल आहे, उहो तव्हां अदा करियो। उहो अल्ताफ़ जे ज़ोर ते हिकु पीरज़ादे जे चवण ते मुश्ताक चंगेज़ी फिल्म जो हीरो हो, उनजे चवण ते मूं इहो फिल्म में महबूब मिठा में कमु करणु शुरू कयो। पोइ उहा पहिरीं फिल्म हुई ऐं आख़िरी फिल्म हुई, उनखां पोइ वरी मूं ॿी का फिल्म में न को शौक़ु हो न को मूं कमु कयो। फिल्म रिलीज़ थी हैदराबाद में। हा, ॾाढो मज़ेदार वाक़ियो आहे। हैदराबाद जे राहत सिनेमा में फिल्म रिलीज़ थी। राहत सिनेमा जो मालिक हो काज़ी मोहम्मद अकबर मरहूम। रात थी त जेके अदाकार चकोरी, मुश्ताक चंगेज़ी, अलीला नियाज़, पीरज़ादो, इहे सभई अदाकार जेके हुआ, असांजो शेख सिंधी सनड़ो थी वियो आहियां, जेको आम तरह जुमिलो चवंदो हो। जी बिल्कुलु। माशाअल्लाह सभई आया उते अची सिनेमा ते। मूंखे जो काज़ी साहब ॾिठो त चई त हीउ शायदि अख़बार मां मोकल वठी आयो आहे, शाम जो पहर आहे, ड्यूटी हिन जी मुंहिंजी ॾींहं जो हुई। त मूंखे चई भाउ कीअं अचणु थियो? मुंहिंजो त ईअं फिल्म में ॾिसणु आयो आहे। मूं हुनखे कोन ॿुधायो त फिल्म में मुंहिंजो कमु आहे। अच्छा। ख़ैर वेठासीं। नालो जॾहिं ॾिठो त फिल्म में परवानू भट्टी, त पोइ हिनखे आई सम्झ ॻाल्हि त हीअ फिल्म। पोइ हिन फिल्म ॾिठी गौर सां, मूंखे आरिफ दाद बि ॾिनई, छाकाणि त फिल्मी दुनिया जे करे सननि पंहिंजी हिकिड़ी नज़र बि हुई, साख बि हुई, त मूंखे दाद ॾिनी। पर पछाड़ी हिकिड़ो जुमिलो ॾाढो मज़ेदार चई, चई तूं इहो झेड़ो पे कयो या ॾुध पे विलोड़ी। हाणे मूंखे त विहणु ईंदो ई कोन, आउं कीअं मुको हणां? डायरेक्टर चए हीउ मुको हण, मूंखां मुको हणणो कोन थिए। उहो मंसूर बलोच हो उन ज़माने में, मुंहिंजो फिल्म में पुटु थो थिए, जेको हाशिम ख़ान नालो हो, जंहिंखे पोइ अॻिते वरी नालो हाशिम रहियो। टीवी में नालो या फिल्म दुनिया में नालो हाशिम ख़ान मशहूरु थियो। मंसूर बलोच, उहो फिल्म में उहो मुंहिंजो पुटु थो थिए। पोइ ॻोठ जे छोकिरियुनि खे थोरो तंग करण जे हवाले सां या थोरी का मिड़ी आवारागर्दी करण वारे सां पोइ मूंखे शिकायतूं जे ॻोठ जे माण्हुनि ॾिनियूं त हाणे हुनखे दड़का थो ॾियां, दड़का बि ॾियां थो, बंदूक बि सिधी करियांसि थो, तव्हां तोखे मारींदुसि। इहो त उहो डायलॉग हुआ, पर उहो हिकिड़ी ॿ चमाट बि हुनखे हणां थो, ॿ ठौंशा बनासि थो। त जॾहिं मूं हुनखे ॿ टे ठौंशा पे हयां त पोइ काई साहब मूंखे चयो त भई ठौंशा तुंहिंजा ईअं हुआ ॼण तोखे ॾुध पियो विलोड़ी, ठौंशा तुंहिंजा हुआ ई कंहिं खे। पोइ उनखां पोइ मूं इहो फिल्म में शौक़ु बि कोन हो ऐं न को मुंहिंजो लाड़ो बि हो। मूंखे जंहिं तरफ़ वधीक शौक़ु हो उहो हो इल्मी अदबी प्रोग्रामनि जे हवाले सां। फिल्मी गुफ़्तगू सां, फिल्मी गुफ़्तगू में आउं ईअं चवां त फिल्म हिकिड़ी असां पे ठाही मूमल राणो। अच्छा। ॾाॾा शाह ख़ैरपुर वारो जीलानी जी, उन हिकिड़ी फिल्म ठाही जंहिंजो स्क्रिप्ट त सम्झो त डॉक्टर तनवीर अब्बासी लिखियो, जंहिंजा गाना बि डॉक्टर तनवीर अब्बासी लिखिया। जी बिल्कुलु। जंहिंजी मौसीक़ी जेका आहे त ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ तरतीब ॾिनी। उन वक़्त जा तमामु वॾा नाले वारा मौसीक़ार जेके हुआ, ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ हुआ तरतीब ॾिनी। उनजा गाना बि थिया, उनजी फिल्म ठही न सघी असां खां, छाकाणि उनजो हिकिड़ो वॾो मसइलो इहो हो त हीरो हीरोइन ॻोल्हे अचूं त पाण में शादी करे वियो रहनि। हिकिड़ी हीरोइन ॻोल्हे आयासीं, हीरो बि ॻोल्हे अची वेठोसीं, अञा उनजा कास्ट्यूम पे ठाराईसीं, ख़बर पई त उन्हनि शादी करे छॾी ऐं छोकिरी मन कई आहे तव्हां फिल्मनि में कमु कान कंदुसि। उहा वई वरी ॿियो हीरो ॻोल्हियोसीं, ॿी हीरोइन ॻोल्हीसीं, वरी उन बि शादी करे छॾी। पोइ त ॾाॾा छा कयो त दॿा कुल्हनि ते खणी पोइ मैजेस्टिक सिनेमा में अची गाना ॿुधंदा हुआसीं, जंहिंमें नूरजहान जो मशहूरु नगमा ॾाची वाली या मोड़ महारवे या इन क़िस्म जा जेके मशहूरु नगमा हुआ, मंज़ूर असांजे साईं लिखिया, डॉक्टर तनवीर अब्बासी जा लिखियलु शानदार नगमा, महदी हसन जी आवाज़ में, मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में, ॿियनि फ़नकारनि जी आवाज़ में। त इहे ॿिनि टिनि फिल्मनि सां थोरी वाबस्तगी रही। मारू फिल्म पे निकिती, उन में बि मूं थोरो कमु कयो, पर उहा फिल्म रिलीज़ कान थी सघी। असीं ज़ामिन खां पुछूं था त ज़ामिन तव्हांजे हूअं त को बि कंहिंजे न अमल बदल कोन्हे, हर फ़नकार पंहिंजी ज़ात में हिकिड़ो अमल माणिक आहे, मोती आहे, पर तव्हांजी आवाज़ जो जेको टच आहे या जेको उतार चढ़ाव आहे, पंहिंजे सिंधी फिल्म जो ज़िक्र कंदासीं त प्लेबैक सिंगिंग, यानी फिल्म जे हीरो ते जेकॾहिं आवाज़ कंहिंजो स्क्रीन ते हसीन लॻे थो त मोहम्मद यूसुफ खां सवाइ को बि अॼु ताईं अहिड़ो फ़नकार रागी पैदा ई न आहे थियो। त तव्हांखे हुनजा के प्लेबैक गाना इलाही सुठा आहिनि, पर हिकिड़ो पन्नू अकिल फिल्म जो गानो आहे, गज़ल आहे, मारे विधो तो प्यार में तोसां मिलां दिलि। भला इन राग खे, इन गज़ल खे त पोइ था ॿुधूं, तव्हां इहो जेको चओ पिया त मारे विधो तो प्यार में, हिते हीरो हीरोइन जो ज़िक्र हो, त ज़ामिन अलीअ खे बि का हीरोइन मिली आहे जंहिं हुनखे प्यार में मारे विधो आहे? आउं त बसि तव्हांखे गज़ल थो ॿुधायां ख़ाली। बिस्मिल्लाह। मारे विधो तो प्यार में तोसां मिलां दिलड़ी छरे, मारे विधो
ना है मज़ो गुलजार में तो सामिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में तो सामिला दिलड़ी ठरे ना है मज़ो गुलजार में तो सामिला दिलड़ी ठरे मारे तो प्यार में महबूब तू माना करे दिलड़ी बढ़े धाना करे महबूब तू माना करे दिलड़ी बढ़े धाना करे हीरा चढ़हार में तो सामिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में तो सामिला दिलड़ी ठरे ना है मज़ो गुलजार में तो सामिला दिलड़ी ठरे प्यार में आया चलो मां प्यार जो तोहफो दिया सिर साजो आया चलो मां प्यार जो तोहफो दिया सिर साजो तो दोस्त जी दरबार में तो सामिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में रातियों हुजन सिकसोज जूं बातियों हुजन रमज़ भरियों रातियों हुजन सिकसोज जूं बातियों हुजन जन्नत मिले दीदार मिला दिलड़ी ठरे मारे विधो तो प्यार में तो सामिला दिलड़ी ठरे ना है